हाणे रुख कयूं था तंगवानी वारे इलाइक़े जो। नाज़रीन ख़बर आहे तंगवानी मां तंगवानी वासी नौजवान नींगर नियाज़ हुसैन वलद ग़ुलाम हुसैन अरशद अली वलद नज़ाकत अली गुज़िरियल ॾींहं खां तंगवानी शहर जे स्कूल खां वापसि घर वेंदे पुरअसरार नमूने लापता थी विया आहिनि। वारसनि पारां ॻोल्हा बावजूदि नींगरनि जी मालूमात न मिली सघी आहे। वारसनि वस वारनि खां नींगरनि जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। नाज़रीन तंगवानी मां आम ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। तंगवानी वासी नौजवान नींगर नियाज़ हुसैन वलद ग़ुलाम हुसैन अरशद अली वलद नज़ाकत अली गुज़िरियल ॾींहं खां तंगवानी शहर जे स्कूल खां वापसि घर वेंदे पुरअसरार नमूने लापता थी विया आहिनि। वारसनि पारां ॻोल्हा बावजूदि नींगरनि जी मालूमात न मिली सघी आहे। वारसनि वस वारनि खां नींगरनि जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ तंगवानी।